ज्ञान माखी जा मां कक्षा तीसरी मां पढ़दो मुंहिंजी उम्र 9 साल मां तव्हांखे हिकु कहानी ॿुधायां थो। हिकु लकड़ वारो हो, हिकु ग़रीब माण्हू लकड़ वारो हो। हिकु ॾींहुं वो लकड़ी कटे पियो, हुनजी कुहाड़ी कुआं में किरी पई। कुआं मां हिकु देवी ॿाहिरि निकिती, सोन जी कुहाड़ी खणी ॿाहिरि निकिती। चईसि हीअ वठि तुंहिंजी कुहाड़ी। ग़रीब हो पर वो ग़रीब हो पर सच्चार हो। चईसि न हीअ मुंहिंजी कान आहे, हीअ त सोन जी आहे, हिन सां मां लकड़ी थोड़ी कटी सघंदुमि। देवी ख़ुशि थी, वरी कुआं में टुॿी लॻाई और चांदीअ जी कुहाड़ी खणी ॿाहिरि निकिती। चईसि हीअ वठि तुंहिंजी कुहाड़ी। ग़रीब चईसि न मुंहिंजी त लोह जी आहे, हे त चांदीअ जी आहे। देवी ॾाढी ख़ुशि थी, वरी कुआं में टुॿी लॻाई और लोह जी कुहाड़ी खणी ॿाहिरि निकिती। चईसि हीअ वठि तुंहिंजी कुहाड़ी। ग़रीब चईसि हा हीअ आहे मुंहिंजी कुहाड़ी। देवी चईसि देवी न टई कुल्हाड़ी ग़रीब खे ॾेई छॾियईं। चईसि सोन और चांदीअ जी कुहाड़ी तूं विकिणी छॾिजांइ और पंहिंजी स्थिति सुधारजांइ। ग़रीब ख़ुशि थी पंहिंजे घर हलियो और पंहिंजी ज़ाल खे सभु ॻाल्हि ॿुधाई। भई घुमण निकिता, घूमते घूमते उहो ई कुआं जे किनारे वेठा कुझु खाइनि पिया। अलाए छा पियो, उनजी ज़ाल कुआं में किरी पई। ग़रीब ने चिल्लायो बचायो बचायो, मुंहिंजी ज़ाल खे केरु बचायो। कुआं मां उहा ई देवी मलिका शेरावत खे खणी ॿाहिरि निकिती। चईसि हीअ वठि तुंहिंजी ज़ाल। ग़रीब चईसि हा इहा मुंहिंजी ज़ाल। देवी चईसि तूं त ॾाढो लोभी निकिते। मलिका शेरावत खे ॾिसी तुंहिंजी नियति बदिली वई, मां त तुंहिंखे सच्चार आदमी सम्झंदी आहीं। तो ग़रीब ने जवाब न ॾिनो। वरी देवी चईसि जवाब ॾे, पैसे मिलई तुंहिंजी नियति बदिली वई। ग़रीब ने जवाब ॾिनो अगरि मां मलिका शेरावत खे हा न चईंदुमि त तव्हां वरी कुआं में टुॿी लॻाई और करीना कपूर खे खणी ईंदा। मां उन लाइ बि न चईंदुमि त तव्हां ख़ुशि थी वरी टुॿी लॻाए कुआं में मुंहिंजी सच्ची ज़ाल खणी ईंदा और मां उन लाइ हा चईंदुमि त तव्हां ॾाढो ख़ुशि थी मूंखे टेई ज़ाल ॾेई सघंदा। तव्हां ई ॿुधायो मां टेई ज़ाल मस्तु मस्तु मूं छा धी सुठा थी आहिनि, टे ज़ाल खणे त मां वरी ग़रीब थी वेंदुमि न। त ॿुधायो कीअं लॻी मुंहिंजी इहा कहाणी। सिंधी आहियूं, सिंधी ॻाल्हायूं।